बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वधीक तुराव फ़कीर साईं ही बुखारी साईं शहनशाह के बारे में ॿुधाईंदा त साईं जो मरकज़ कॾहिं ऐं कीअं हिते क़ाइमु थियो। जी तुराव साईं। सरकार अर्ज़ु इहो आहे त पहिरियां जीअं बि आशकरी हुसैन बख्श साईं अर्ज़ु कयो त 1837 या 36 इन दौरान सरकार जी छो त असांजी उमिरि कोटड़ी पुल ठहण खां अॻु में कोटड़ीअ जी पुल ठहण खां अॻु में पोइ हिते असां वटि ॿेड़ा आयल आहे गिदू बंदर सॾिबो पोइ असांजा जेके वॾा आहिनि उहे कंदा हमाली। पोइ नानो जुमू जेको हुयो सो बि हमाली कंदो। पोइ ॿेड़नि में जीअं माल अची लथो त हीअ ॿेड़नि जे हिसाब सां पाणी एतिरे एतिरे में लही ऐं हू माल कढंदा या काठियूं कढंदा त हिननि ॾिठो की पाणीअ जी एॾी तेज़ाई हुजे जंहिंजी का हद कान्हे। एतिरे में हिन ॾिठो त का अहिड़ी शइ आहे जीअं वना जी जेका खारी हूंदी आहे ईअं ऐं मथां ॻाढ़ो कपिड़ो अथसि ऐं जेको आहे सो इहा पाणी में अचे पई त हू तिख में सिधी हली वञे। सिधी न वई, हुन सिधो नाने जुमे ॾांहुं रुख रखियो त नानो जुमे होॾां जो दीद विधी त हू हैरान थी वियो यार ही मूॾां जो सिधी पई अचे त हिन में का शइ आहे छा आहे त हू तिख छॾे सिधो साईं जेको आहे सो आया नाने जुमे वटि। नाने जुमे वरी खणी हिते जेको आया पंहिंजे हुसैनाबाद में हिते ॿुढे साईं जो हिते घर हो साम्हूं हिते रखियऊं। पोइ हिते जेको आहे सो साईं खे रखी पोइ बशारत कई साईं बिरोहिन खे। बिरोहिन जो ही कारखानो हो जिते चांवर सफ़ा थींदो ऐं इहो कारखानो हो हिते। पोइ बिरोहिन खे बशारत कई मासूम साईं त हीअ असांखे जॻह वक़ुफ़ु कयो। पोइ बिरोहिन जेको आहे मासूम साईं जे नाले ते जॻह वक़ुफ़ु कई ऐं नाने जुमे असांजे ऐं ॿियनि दरवेशनि मिली जुली करे साईं खे हीअ जॻह साईं सुञाण बि पंहिंजी पाण हुननि खे ॾिनी। सम्झो पिया न, हूअं कंहिंखे ख़बर न हुई त सैयद आहे या केरु पर साईं मासूम साईं पाण हुननि खे सुञाण ॾिनी इन जे करे हुननि वक़ुफ़ु कयो ऐं हीअ जहान उन टाइम खां वठी इहा क़ाइमु दरगाह आहे। अॼु ताईं बि इहा जेका रोज़ो ठहियल आहे इहो बि उन टाइम जो उन खां पोइ जेको आहे नाने जुमे जी हयाती जे दौरान ई ठहियो। उन खां पोइ उन ते रुगो रिपेयरिंग कयूं था बाक़ी उहो ई पुराणो नक्शो आहे अञा ताईं तब्दीली कान आहे। नानो जुमू उस्ताद विके जो वालिद साहब ऐं मौजूदा नानो जुमू अरबूअ जो ऐं नाज़ूअ जो जी ॾाढो। हा हाणे ॾिसो न असां में वरी इहे वॾी वॾियूं उमिरूं करे गुज़रिया आहिनि। बुआ छुटी हूंदी त 100 सालनि खां बि उन्हनि जी भेण हुनजी भेण त हुननि बि वॾी उमिरि गुज़ारी ऐं उन्हनि खां ई असां इहे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं बचपन खां वठी असां जीअं। ऐं पोइ इहो मेलो कीअं शुरू कयो। इहो मेलो जेको आहे असांजे ख़ानदान वारनि जेको आहे माछी क़ौम जेका आहे क़िस्मत कंदी सरकार जी जी पोइ पहिरीं जेको आहे सो लॻाईंदासीं हज वारी राति मेलो। हज जी राति थींदी आहे न उन जी राति मेलो थींदो। सही। पोइ वरी जेको आहे जीअं ही पीरज़ादनि शुरू कयो त वरी पोइ ही ॾींहुं जेको एकी शोभान जी पर हज जी राति अञा ताईं चादर असां चाढ़ींदा आहियूं उन राति ते हर ॾियारो थींदो आहे चादर वादर चाढ़ींदा साईं जो पको मेलो जेका तारीख़ आहे उहा हज जी राति आहे। सही आहे बाक़ी वधीक महबूब न जेको अर्ज़ु आहे इहो सही आहे। हक़ीक़त इहा आहे जो उन्हनि ई कढियो ही तुराब अली फ़कीर हो दरवेश जंहिं असांखे सॼी आगाही ॾिनी। मासूम शाह बुखारी साईं जी तारीख़ जेका आहे सा इहा ॿुधाई तुराब फ़कीर साईं। हाणे हींअर असांजे पाड़े में साईं जी दरगाह उर्दू स्पीकिंग या पंहिंजो सिंधी स्पीकिंग या ॿी क़ौमूं सभु तक़रीबन रोज़ दरगाह ते अचनि वञनि था चादरूं चाढ़ीनि था मन्नतूं पंहिंजूं रखनि था ऐं सभिनी जा सवाल बि सरकार जिन पूरा कनि था। हिन जूं ख़िदमतूं वॾियूं आहिनि दरगाह जूं। हुसैन बख्श सोलंकी हुसैनाबाद गिदू हैदराबाद।